बाबा खान साहब कॾहिं ईंदे तोखां पोइ इहो डेंडे कद वारो शहबाज़ नाले जेको वज़ीर आज़म आयो आहे इन निभागे त असां अवाम जूं पासीरियूं ई भञी छॾियूं आहिनि। बाबा महांगाई एतिरी करे छॾी अथसि, माण्हू पंहिंजूं प्रॉपर्टियूं विकिणी करे घर जो राशन था वठनि। कल्ह मूंखे घरवारीअ चयो गोश्त वठी अच, मां पंहिंजी एक्स लाइ कार विकिणी करे बचनि लाइ गोश्त वठी आयो आहियां। एॾी महांगाई, इहे सॼा कम इन बिंदरे वज़ीर आज़म जा अथई। ख़ान साहब जल्दी अची पंहिंजे इन वतन जी मालिकी कर, न त इहे गंजा मुल्क खे ईअं खाई वेंदा जीअं बर्गर खे केचप हणी खाइबो आहे। अब मेरे प्यारे पाकिस्तानिया, आपने घबराना नहीं है, आपका कप्तान फिर आएगा। इन सारे लोटों को ऐसा सबक सिखाऊंगा जिंदगी भर याद रखेंगे। हाँ बेली को ईअं मुर्सी कर, इहे लोटा त मुल्क खे पिज़्ज़ा सम्झी खाईंदा था वञनि। ख़ान साहब हफ़्तो पहिरियां मां पंहिंजे पाड़ेसिरी जो दरवाज़ो खड़काए चयोमांसि, महिरबानी करे थोरो गिह त ओधारो ॾिजो। साईं अंदरां मुंहिंजे पाड़ेसिरी सिरोटो लवड़ करे ठकाज उछलियो, सिधो अची मुंहिंजे कोपर में लॻो थी। पूरा 15 टाका हणाए आयो आहियां। वरी जो कोर्ट में केस दाख़िल कयोमांसि त जज साहब मूंखे सज़ा ॾिनी। जज मूंखे चयो, ॾिसी नथो हेॾी महांगाई लॻी पई आहे, तूं वरी पराया दरवाज़ा खड़काए ओधारो गिह थो घुरी। ख़ान साहब मुल्क जा इहे हाल करे छॾिया आहिनि इन्हनि नून लीग वारनि। ख़ान साहब वारो कर पुसाए डंडो इन्हनि गंजनि खे पाकिस्तान मां छको हण त वञी लंडन जे रोडनि में किरनि। मेरे नौजवानों, थोड़ा सब्र करो, ये कप्तान का आपसे वादा है, बहुत जल्द मैं इन लुटेरों को इस तरह लटकाऊंगा जिस तरह होटलों के बाहर मुर्गियां लटकी होती हैं। वाह ख़ान साहब वाह, दिल खुश करे छॾी थी। बाबा लीडर हुजनि त तो जहिड़ा बहादुर। ख़ान साहब ईंदड़ इलेक्शन में असीं सभु PTI खे वोट ॾेई कामयाबु कराईंदासीं। ख़ान साहब जल्दी असांजी इन्हनि लोटनि मां जान छॾाए, असुल इन्हनि लोटनि खे अहिड़ा छका चौका हण जो इहे सभु लोटा चिॿा थी वञनि।